टंडोलायार लाइव स्टॉक खाते टंडोलायार पारां ज़िले के मुख़्तलिफ़ इलाक़नि में मुफ़्त मेडिकल कैंपूं लगाई पई वञनि। डॉक्टर मज़हर अली रिंद डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक टंडोलाया जी अॻवानी में ॻोठ हाजी मोहम्मद ख़ान जरवार में मुफ़्त वेटनरी कैंप लगाई वई, जिते डॉक्टरनि जी टीम नंढे तोड़े वॾे जानवरनि खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाव जा टुका हया और बीमार जानवरनि जो इलाज कयो। इन मौके ते ॻोठाणा लाइव स्टॉक खाते जी डिप्टी डायरेक्टर डॉक्टर मज़हर अली रिंद मालवंद माण्हुनि जे दरनि ते डॉक्टरनि जी टीमूं वठी वञी जानवरनि जो मुफ़्त इलाज सां गॾोगॾु मुफ़्त मेडिकल कैंपूं लॻाइण वारे अमल खे तमामु घणो साराहींदे चयो त इन महांगाई जे दौर में बहिराणे जे माण्हुनि वटि गुज़र जो वाहिद ज़रियो छुपायो माल आहे। इहा भरपूर कोशिश हूंदी आहे त वधि खां वधि ग़रीब तबिके जे मालवंद माण्हुनि जे जानवरनि जो मुफ़्त इलाज करे छुपायो माल बचाए पौरतनि खे फ़ाइदो रसायूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।